में मालिक मुझे मन में मालिक तू अची घरड़ो वसाए अंदर मुझो थे आबाद मेरी रोशनी असा सबनी जे दिलुन के रोशन कंदी अड़ी ईश्वर दर प्रार्थना है। पंहिंजो ओज पाईंदी पक सिंधी बोली ऐं सिंधियत सां रहंदी मोहब्बत असांजी। जिंदा सब जिंदा त सारो जहान जिंदा। या तमन्ना जागिया इन दिल में अमन ऐं चैन जो पैगाम पहुंचाईंदासीं। हर सिंधीअ जे दिल में सिंधियत जी जोत जगाईंदासीं। अम्मा बिल्कुल बढ़िया फैंटास्टिक। बाबा दाखलो में मिलेगा भाई कौन? अरे मुझे लाल, अरे मुझे पीला, अरे मुझे पीला, अरे मुझे काला सावा। साने शहर में अच्छा अरे छोरा इच्छा तो करी इच्छा में तो करी मुंबई में छा सीखी आयो है यो छा तो करी यो हां मेरे पापी के पहले तो बाबा ये पेरे पे वो हां पेरे तो पाव। अच्छा बाबा पायो तो पियो पेरे तो पाव है। हां ये ठीक है वरी भी बिल्कुल नहीं छुट्टा। अरे तू पुत्र बुधाए त सही तू ते कया ही छा वनी मुंबई में? अरे मुंबई किते मतलब बॉलीवुड भी हूं। बॉलीवुड वाली किते? बॉलीवुड यो भोपाल के पास में ना बैरागढ़ और ये बॉलीवुड चलो। हां बॉम्बे की बॉलीवुड चलो। छोरा असा के चलो पे तो पार्टी। अरे मम्मी ता छड़ी निकाल के पापा होता मां प्रोडक्शन डायरेक्शन स्क्रिप्ट राइटिंग और डैडी एक्टिंग जी ट्रेनिंग वठी आया। ट्रेनिंग वठी आया है जा या टनाना बंद कर आने ट्रेनिंग वठी आया वा। मां एक फिल्म तो उठाया ता उन्हें ला मुझे पैसा दियो मां सजी कहानी भी लिखी दिया टाइटल भी तैयार। हां पणे सजी उम्र ने ला कमायो त तू टनाना कर टनाना। अरे छोरा तोखे जेको करणो तई हिते ही कर तोखे सा कौन वने नींदासी। अरे वो 2000 फैंटास्टिक स्टोरी था और टाइटल बताया अच्छा है। हां हम तुम और थोड़ी बाई गुम। यो वाली केड़ी फिल्म है? अरे मम्मी इन फिल्म में थी अमिताभ बच्चन। हां अभिषेक बच्चन। हां ऐश्वर्या राय। हां वांदा बेटा स्टोरी बुझो स्टोरी। ता छड़ियो ये फालतू बात। इन फिल्म में था अमिताभ बच्चन उन्हें पुट था अभिषेक बच्चन और उन्हें पुटे रोल में आया था मां। हां अरे छोरा छा करी तो यो? अरे पुतो था ना उन्हें बे साइड था हेमा मालिनी उन्हें दी ऐश्वर्या राय और उन्हें दी मम्मी। अरे छोरा ऐश्वर्या जी मम्मी क्या लगा दिया क्या लगा मां? मम्मी छड़ी निकाल के उन्हें फिल्म के प्रमोशन लाया था अमिताभ बच्चन अभिषेक बच्चन और ऐश्वर्या राय इतने आए हैं। हां पहले घर आए है ना। अरे उज्जैन में आए माहते बटी को कितई छोरा वो तो अभिषेक और ऐश्वर्या जी मंगनी थी तय करे मतो टेकना मतो तू तो मां पी के मतो टेकी ने कोना वो तो टेकी ने जी गाल न बुधो ये तो मां खाली कोरी अफवाह फैलाई है पब्लिक में जे पेजी फिल्म रिलीज थियण का पहली सुपर हिट थी वने। अच्छा और बाकी ऐश्वर्या उन्हें चेहरे का अभिषेक का अच्छा तो के अफवाह फैलाई यही तो पाण सा मंगाई था ना ऐश्वर्या के वो दिया तो मम्मी थी वे शिकिल वे कली कुछ कोने बॉलीवुड ते ऐश्वर्या अमिताभ घट का लाई कोन तो डैडी तम के पैसा दो और दिसो मत ताजो छा त नालो रोशन तो क्या राकेश रोशन वाला पैसा पहले टेकरा आहे नहीं कौन तो के दींदा ही था यो भला। अरे छोरा तू सिर्फ पैसा 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 तू जो मां पी। अरे बाबा चलो अरे यो बुधा करणो छाए पैसा तो तोके बिल्कुल कोन मिलन आए तब छा करवा नाटक करना चाहता हलो सिंधी लाए कुछ कर अरे सिंधी लाए सिंधी विधि बप्पो खत्म नाटक दिसणा लू रविंद्र भवन दाल हलो जल्दी कर।
बंद है तंहिं करे न्यू मार्केट जा माण्हू वेठा अथव हे सभु धंधोड़ी लॻा पिया हूंदा पंहिंजे धंधे में या थोरो देरि सां ईंदा दुकान बंद करे हा न ज़रूर ईंदा भाई ज़रूर ईंदा हेतिरा वेठा आहिनि बैरागढ़ जा बि आहिनि सिंधी कॉलोनी जा बि आहिनि पूरे भोपाल जा आहिनि भाई नाटक तो शुरू कंदासी पर पुट हिक ॻाल्हि समझी वठ तोखे पैसा वैसा कोन मिलंदई अरे मम्मी मां हुता एक गानो कंपोज करायो आहे ॾाढो बढ़िया गानो अथव A.R. रहमान का कंपोज करायो ॿुधायो गानो कहिड़ो सिंधी अरे ॿुधो त यू और पो ठीक आहे तोखे ईंदो आहे पहिरीं मां त सेखारियोमांव हा ही गाने पुट तो सेखारे माउ खे तयार कयूं 1 2 3 स्टार्ट सिंधी आयो सिंधी आयो सिंधी आयो सिंधी गलायो चकपकड़ा मुझे काका चकपकड़ा मुझे काका चकपकड़ा मुझे काका बित बितानी छॾियो यार मूंखे किथे फसाए छॾियो अथव पैसा वरी पैसा 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 कोनी न मां इन फिल्म लाइ पैसा कोनी है वो धंधो बंदो करी त ॿुधाए पैसा कोन मिलंदई हां पैसा कोनी न मां छा कंदे छा करे वठंदे मां 6 मंजिले हे मुंहिंजो पुट बिल्डिंग तक पहुची तो अरे माण्हू हेॾी वॾी बिल्डिंगूं छो था ठाहे अरे सिंध में वासी नई बिल्डिंगूं ई न वियो सूरो सिंध में हेॾा वॾा घर हूंदा हुआ उथक हूंदा हुआ मैदान हूंदा खेॾण लाइ केॾो न प्यारो पाण में आबादी वधंदी वई जनसंख्या वधंदी वई जॻहियूं सोड़ियूं थींदी वयूं हा साईं असांजी दिलियूं बि सोड़ियूं थींदी वयूं ऐं त ज़मानो आयो मल्टी स्टोरी बिल्डिंग ऐं फ्लैटनि जो साईं माड़ीअ मथां माड़ी जंहिंमें न भित पंहिंजी न छित पंहिंजी फ्लैटनि में ख़ुश नाले में निहाल फ्लैट पंहिंजो आहे बस फ्लैट वठी करे माण्हू ख़ुशि थी रहिया आहिनि पर उन खां पुछो जेको हिन फ्लैटनि में ग्राउंड फ्लोर ते थो रहे वेला पुछे त अचो दोस्तो दिल्ली वारनि जो नाटक ॾिसंदासीं ग्राउंड